بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد آتينا لقمان الحكمة أن اشكر لله ومن يشكر فإنما يشكر لنفسه ومن كفر فإن الله غني حميد. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. अल्लाह तबारक व तआला फरमाए वलक़द आतैना लुक़मानल हिकमत अन इश्कुर लिल्लाह। ऐं बेशक लुक़मान के हिकमत ॾिनीसूं त अल्लाह जो शुक्र कर। वमन यशकुर फइन्नमा यशकुरु लिनफ्सिह। ऐं जेको शुक्र कंदो सो रुगो पंहिंजे नफ्स जीअ जे नफ़े जे लाइ शुक्र कंदो। वमन कफर फइन्नल्लाह गनियुन हमीद। बेशक ऐं जेको बेशुक्री कंदो त बेशक अल्लाह बेपरवाह सारायल आहे। अल्लाह तबारक व तआला लुक़मान हकीम जे ज़िक्र के कुरान पाक जे अंदर बयान करण फरमायो। रिवायतूं मुख़्तलिफ़ अचनि थियूं। कई हदीस पाक में अचे थो त हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो रिश्तेदार हो हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं वो जिंदा रहियो। बनी इसराइलन में फैसला कंदो हो, काज़ी हो। जॾहिं हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम खे नबूवत अल्लाह तबारक व तआला अता करण फरमाई त पोइ माण्हुनि खे चवणु लॻो त हाणे हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम नबी थियो आहे, तंहिंजे करे उन खां फैसला करायो। लुक़मान हकीम नबी आहे, वली आहे। रिवायत जे अंदर अचे थो त हज़रत लुक़मान खे अल्लाह तबारक व तआला ॿई शयूं पेश कयूं। ए लुक़मान नबूवत खे पसंदि करे थो या हिकमत दानाईअ खे। हज़रत लुक़मान चए त मूंखे हिकमत दानाई पसंदि आहे। कंहिं पुछण वारे पुछा कई त तव्हां नबूवत खे पसंदि न कयो। हज़रत लुक़मान साहब रहमतुल्लाह अलैहि जवाब में फरमायो अल्लाह तबारक व तआला जंहिंखे वणियो तंहिंखे नबूवत ॾिनई ऐं जेका शइ घुरी वठिबी आहे पोइ उनजे पूरे करण जे लाइ मुश्किलातूं ईंदियूं आहिनि। ऐं जेका शइ अॻ खुदि मिलंदी आहे त पोइ अल्लाह पाक उनजी मदद कंदो आहे। हदीस पाक में बि ईअं ई अचे थो त तव्हां उहिदा घुरी न वठो, पर जेकॾहिं तव्हांखे ॾिना वञनि त पोइ उनजी ताक़त भायूं था त संभालियो। पर कुलियो कानून इहो ई आहे त जेको उहिदो कंहिंजे हवाले मशवरे सां कयो वञे
उनजे मशवरे खे नाराज़ नथो करे, उन्हनि खां एराज़ नथो करे, जवाब नथो ॾे, अल्लाह तबारक व तआला उनजी मदद करणु फरमाईंदो ऐं फरमाईंदो बि आहे। अॼुकल्ह जेके उहिदा उहे इंसान ख़रीद कनि था, उन्हनि खे उन्हनि वाइदनि जे पूरे करण जी तौफ़ीक़ नथी मिले, थकिजी पवनि था। जेके बि हुकूमत जा उहिदा आहिनि, पंहिंजो पाण मिली वञे, कंहिं इम्तिहान पास कयो सही नमूने सां बिना कापीअ जे, पोइ हुनखे उहा शइ मिली वई। कमीशन ते पास थियो, बाक़ी पैसा भरे करे जेका शइ ख़रीद कयईं, उहिदो ख़रीद कयईं, हुन में अलाह जी मदद न हूंदी आहे। पोइ जेके बि उहिदा आहिनि, हाणे त माण्हू पैसा भरे करे, रुश्वतूं ॾेई करे पाण खे उहिदनि ते फ़ाइज़ कराइनि था, या दर दर वञी करे वोट ख़रीद करे पाण खे मेंबर चूंडाइनि था। पोइ हशर इहो आहे जेको तव्हां असांजे आॾो आहे। त हज़रत लुक़मान हकीम अल्लाह पाक खे अर्ज़ु कयो, या रब मूंखे दानाई ऐं हिकमत अता करणु फरमाए। हज़रत लुक़मान हकीम रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह पाक उनजे मथां रहमत करे, सलाम करे। रिवायत जे अंदरि अचे थो, पहिरीं बकरियूं चारींदो हो, पोइ हिकिड़ो ॿियो धनार बि झंगल में बकरियूं चारींदो हो। पोइ जॾहिं ॾिठईं लुक़मान हकीम खे त उनजे इर्द गिर्द उनजे मजलिस मुबारक में घणा माण्हू वेही करे दानाईअ जूं ॻाल्हियूं, हिकमत जूं ॻाल्हियूं, इल्म अमल जूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहिनि। पोइ हुनजे वेझो वेही वञी करे पुछियसि, लुक़मान तो उहो आहे जेको मूंसां गॾु बकरियूं चारींदे? हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम रहमतुल्लाह अलैहि जवाब में फरमायो, हा उहो मां ई आहियां। उन बकरार शख़्स, धनार शख़्स पुछा कयसि त कहिड़े सबब जे करे अल्लाह पाक तोखे एॾो नवाज़ियो आहे जो एतिरा माण्हू तुंहिंजे मजलिस में वेठा आहिनि, कन लयूं बीठा आहिनि, वेठा आहिनि, तुंहिंजी ॻाल्हि खे गौर फ़िक्र सां ॿुधनि था। हज़रत लुक़मान चयो त ॿ सबब आहिनि, ॿ ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला मूंखे इहो रुतबो ॾिनो आहे। पहिरियों त मां हमेशह सचु ॻाल्हायो आहे, कूड़ कॾहिं न ॻाल्हायो आहे, कूड़ खां बेज़ारी आहे, सच सां मुंहिंजो प्यारु आहे। ॿियो फुज़ूल ॻाल्हाइण खां मां पासो कयो आहे, कॾहिं बि मां अजायो न ॻाल्हायो आहे, बसि जेको कम जो ॻाल्हि उहा चई करे वरी चुप। ॿियो मां हमेशह सचु ॻाल्हायो। सचनि जी अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में तारीफ़ करणु फरमायो, उनजे अजर अज़ीम जो वाइदो करणु फरमायो। वस्सादिक़ीन वस्सादिक़ात, जेके सचु ॻाल्हाईंदड़ मर्द ऐं सचु ॻाल्हाईंदड़ औरतूं। आख़िर में फरमायईं उनजे लाइ मग़फ़िरत बि आहे, अजुर बि वॾो आहे। ऐं 4 जमातूं इनाम वारियूं, उन्हनि में हिकिड़ी जमात वसिद्दीक़ीन, सिद्दीक़नि जी आहे, सचनि जी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको वापारी सचु ॻाल्हाए थो उहो क़यामत जे ॾींहुं नबियनि, सिद्दीक़नि, शहीदनि, सालिहनि सां सच जे करे।
असां थोरे नफ़े जे करे वापार में कूड़ ॻाल्हाईंदासीं, खोट कंदासीं, हेठां कसी शइ मथियां भली शइ, अंब हुजनि खारका हुजनि, केलनि जूं गुंडियूं नंढियूं हूंदियूं त हेठां पन बन ॾेई करे सभु हिकु करियूं बीहारींदासीं। इहा ठगी आहे, कूड़ आहे, इन खां इंसान पासो कर। हज़रत लुकमान हकीम खे सुवाल खां बाद इहो ॿुधाई त मूंखे जेको इहो रुतबो मिलियो आहे इहो सच ॻाल्हाइण जे करे ऐं अजाइन ॻाल्हाइण खां बचण जे करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मन समत नजा औ कमा काल रसूलुल्लाह, जेको चुप रहियो उन निजात पाती। ॿी हदीस पाक में अचे थो, हिकिड़े साहबी सॻोरो सुवाल थो करे त साईं मूंखे निजात छा में मिलंदी? उन्हनि मां हिकिड़ी इहा ॻाल्हि चयूंसि त चुप रह, घणो न ॻाल्हाए, कम जी ॻाल्हि करे बसि ज़बान बंदि। ॿियो पंहिंजे घर में रहो, फर्ज़ी इबादत मस्जिद में, बाक़ी नफ़िली इबादत तूं पंहिंजे घर में कर। जेको वक़्तु वांदो मिलई उहो पंहिंजे घर में रहो, पंहिंजे बचनि ॿारनि जी संभाल कर त घर में कीअं था हलनि, निमाज़ पढ़नि था नथा पढ़नि, क़ुर पाक जी तिलावत कनि था नथा कनि, हुनजे उथण वेहण अख़लाक ते तूं नज़र कर, पंहिंजे घर में रहो त तूं निजात पाईंदे, कामयाब थींदे। पहिरीं ॻाल्हि त चुप रहो, ॿी ॻाल्हि त पंहिंजे घर में रहो, कमकार करे रिज़्क़ हलाल कमाए, जेको वक़्तु तोखे मिले पंहिंजे घर में रहो। अॼुकल्ह मुस्लमान बसि जेको कमु थियो, फिरागत जेका हूंदी उहा अजाइन कचहरियुनि में हूंदी, ओताकनि होटलनि में हूंदी, गुनाहनि जे कमनि में हूंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 1400 साल खां अॻु में पंहिंजे उम्मत खे सबक़ ॾिनो त जेको वक़्तु तव्हांखे वांदो मिले उहो पंहिंजे घर में गुज़ारो। घर जहिड़ी का नेमत आहे ई कोन। पोइ इंसानु ॿाहिरि वेहंदो, कंहिंजी गिला ॿुधंदो, कंहिंजो कूड़ ॿुधंदो, ॿुधण बि गुनाह, उन ॻाल्हि ते राज़ी रहण बि गुनाह। ॿाहिरि अजाए रहण में खोड़ सारा नुक़सान आहिनि। माण्हू हर हिकु पंहिंजे घर में रहे, कमकार में रहे, न फ़साद न विगोड़। त साहबी सॻोरे खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजे घर में रहो, कुशादगी कर पंहिंजे घर में। 3 नंबर में फरमायोसि निजात इन शइ में आहे त पंहिंजे गुनाहनि ते रो, तौबा ताइब थी, पंहिंजे ज़िंदगीअ जूं चङाइयूं बि हिसाब कर त मां घणियूं चङाइयूं कयूं, ऐं ॿिए पहलूअ में पंहिंजे ज़िंदगीअ जूं बुराइयूं बि ॾिस त घणियूं न। पोइ बुराइनि खे ॾिसी करे यादि करे रब खां रो, रब जे आॾो रो त रब रहम करे, माफ़ करे। इन 3 शयुनि में निजात आहे। हाणे असां मुस्लमान पाण में ॾिसूं मर्द ऐं औरतूं त असांजी चुप केतिरी आहे। पंहिंजे घरोली माहौल, पंहिंजे बचनि ॿारनि जो, औलाद जो, भाइरनि भेनरुनि जो, घर में जेको माहौल आहे असां उन्हनि ते केतिरी नज़र विझूं था, केतिरो वक़्तु घर खे ॾियूं था। ऐं टियों, असां गुनाहनि खां केतिरो बचूं था। बिल फर्ज़ जेकॾहिं गुनाह थी वियो त उन ते पेशेमान केतिरा थियासीं। पोइ जेकॾहिं झाती पाईंदासीं असांखे 3 शयुनि मां इला माशाला को इन्हनि ते मज़बूत हुजे
न त हर इंसान खसारे में आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे रब साईं इन निजात जे कमनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रत पीरान पीर शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैहि एक दफ़े सफ़र ते वञनि पिया तालीम हासिल करण जे लाइ। अमड़ वसियत करणु फरमाई हुई। अमड़ जो नालो बि फातिमा हो। इहो वॾो वाक़ियो आहे। हज़रत पीरान पीर शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैहि जो वालिद साहब अमर साहिबान ॿई नेकोकार। रस्ते सां अचे पियो हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जो वालिद साहब त ॾिठई त हिकिड़ो सूफ़ तरंदो अचे थो, खणी हुनखे खाधई। खाई करे पोइ पेशेमान थियो त इहो अलाए कंहिंजो सूफ़ मां बिना इजाज़त जे खाधो। हाणे जेकॾहिं रब मूं खां पकड़ कई त काॾों बची सघंदुमि। अलाह जो ख़ौफ़ दिलि में वेठसि। उहा नहर वठी करे वाही वठी करे हलंदो हलियो। नेठि ॾिठई त वाहीअ जे मथां हिकिड़ो वणु आहे। वेझो थियो त उहो सूफ़ जो वणु हो। दिलि में सोचई त पक इहो आहे, इन मां किरियो हूंदो। इंतज़ारु कयईं त बाग़ाई अचे। बाग़ाई आयो। हुनखे चई ख़ुदा वास्ते तूं मूंखे माफ़ कर, मां तुंहिंजो सूफ़ खाधो आहे। कीअं खाधई? चई ईअं तरंदो अचे पियो। अल्लाह अकबर। उहो बाग़ वारो बि सम्झी वियो। उहो बि नेक साल शख़्स हो त जंहिंखे लधल सूफ़ खाइण जे करे एतिरो ख़ौफ़ थियो आहे त इहो बि को नेक साल अलाह जो वली आहे। पोइ चयसि त हिकिड़ो शर्त आहे, उहो जेकॾहिं शर्त क़बूल कंदे त पोइ मां तोखे माफ़ कंदुमि। सोचे चयईं त हाणे अलाए कहिड़ो शर्त कंदो, पूरो करे सघंदुमि अलाए न करे सघंदुमि। चयईं त उहो तूं ॿुधाए। चयईंसि मुंहिंजी न्याणी आहे, अखियुनि खां नाबीन आहे, कननि खां ॿोड़ी आहे, ज़बान खां गूंगी आहे, हथनि पेरनि खां टुंडी ऐं मंडी आहे। जेकॾहिं तूं उन सां निकाह करें त पोइ तोखे इहो सूफ़ माफ़ आहे, न त मां कॾहिं बि तोखे माफ़ न कंदुमि। हज़रत पीरान पीर शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैहि जे वालिद साहब रहमतुल्लाह अलैहि सोचो दुनिया जी ज़िंदगी मुख़्तसिर आहे। ये ॾुखिया सुखिया ॾींहं थोरा गुज़री वेंदा, पर मरण खां बाद वारी जेका ज़िंदगी आहे उते जेकॾहिं रब मूं सां हिसाब कयो, मुंहिंजूं समूरियूं नेकियूं हिनखे ॾे त रब बेपरवाह आहे। चए त ॾुखियो सुखियो वक़्तु दुनिया जो निभी वेंदो। जॾहिं तारीख़ तय थी, निकाह जो मामिलो थियो, रुख़सतीअ जे लाइ जॾहिं अंदरि वञे त सुभान अल्लाह हसीन जमील, अखियूं कन नक हथ पेर समूरा सही सालिम आहिनि। पंहिंजे सहुरे खे चए तूं मूंसां एतिरी ठगी छो कई, एतिरो कूड़ तूं मूंसां ॻाल्हायो। उन बाग़ वारे चयो हक़ीक़त मां कूड़ न ॻाल्हायो आहे, ज़ाहिरनि खणी तव्हांखे सम्झ में अचे थो। मुंहिंजी न्याणी जंहिं ॾींहं खां वठी करे जवान थी आहे त इन अखि सां धारे मर्द ते नज़र हुनजी न पई आहे। जंहिं ॾींहं खां वठी करे जवान थी आहे त इन कननि सां ग़लति आवाज़ को न ॿुधो अथई। इन ज़बान सां हमेशह सचु सचु ॻाल्हायो अथई, कंहिंजी गिला गीबत न कई अथई, कूड़ न ॻाल्हायो अथई। हथनि ऐं पेरनि सां कंहिंखे ईज़ायो न अथई, न बेपर्दे थी घुमी आहे। इहे मुंहिंजी न्याणीअ जूं वसफ़ूं आहिनि
इन जे करे मां चयो तोखे त इन समूरनि शयुनि खां ज़ाहिर तौर ते ॼण त ईअं आहे। अलाह जी कुदरत उन सूफ़ खाइण वारे मर्द कलंदर नेक सालिह ऐं हीअ एॾी नेक सालिह अम्मा फातिमा जेका शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि पीरान पीर जी अमड़ आहे, उन मां इहो हिकिड़ो लाल पैदा थियो। शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि जेको सिलसिले कादरीअ जो ज़िक्रनि जो सिलसिलो आहे, मुर्शिदीअ जो सिलसिलो आहे, समूरा मुर्शिदनि जो दंग वञो ताईं थिए थो। उन खां बाद में वरी अॻिते आहे। उन खां कंहिं पुछो तव्हांखे ही मर्तबो कीअं मिलियो? चई सच ॻाल्हाइण जे करे। अमड़ मूंखे वसियत कई त पुट कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाइजांइ, ज़ाहिर में केतिरी बि कस तोखे लॻे। चए मां हिकिड़े दफ़े पढ़णु वञा पियो, कुझु मूंखे पैसा हा, चोर रस्ते ते बीठा, डाकू बीठा हा, माण्हुनि खे विहारींदा फुरींदा वञनि पिया, उन खां पुछनि पिया त तोखे घणा पैसा आहिनि, छा थी सामान। मूंखां जॾहिं पुछऊं त मां हुननि खे सॼो सामान ॿुधायो, हेॾे पढ़णु वञा थो, हेतिरा पैसा मूंखे साण आहिनि। हू हैरान थी विया त असां तोखां खसण जे लाइ बीठा आहियूं, तूं वरी सभु पैसा ॿुधाए थो त एतिरा मूंखे आहिनि। जे मूंखे अमड़ वसियत कई आहे त पुट कॾहिं कूड़ न ॻाल्हाए। अल्लाह पाक एॾो रुतबो पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि खे अता करणु फरमायो। हिकु त अबो अमा नेक सालिह फर्मा बरदार हा, एतिरो रब जो ख़ौफ़ हो। ॿियो अमड़ जे वसियत जे मुताबिक़ त कूड़ न ॻाल्हाइजांइ पुट। हाणे असां पाण ते मुस्लमान नज़र कयूं त पराए माल खां केतिरो बेज़ार आहियूं, या केतिरी मुहबत आहे पराए माल खे फॿाइण जे लाइ। छड़ो चऊं था त पेट भरिजे, घणो हुजे। पेट त हर कंहिंजो भरियल आहे, हर हिकु माण्हू घणे जे कढ आहे। पोइ इहो नथो सोचे हलाल आहे हराम आहे, पंहिंजो आहे पराओ आहे, बसि अचे वधे। इहो ॾाढो ॾुखियो आहे मुंहिंजा मुस्लमान भाइरो, पराए माल इहो कॾहिं माफ़ न थींदो जेसि ताईं उहो बानो माफ़ न करे। तंहिंजे करे पराए हक़नि खां मुस्लमान खे परे रहणो आहे, पराए माल खां, पराए पैसे खां, कंहिंजी मिल्कियत फॿाइण खां, कंहिंजो चोरी माल खणणु या ज़बरदस्ती खणणु, कंहिं बि सूरत में इहो हलाल कोन्हे, हराम ई हराम आहे। हराम खां जॾहिं इंसान पासो कंदो, हलाल खाईंदो, हलाल पाईंदो, त पोइ उन इंसान खे इबादत में तौफ़ीक़ बि थींदी, मज़ो बि ईंदो। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे सच ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ ॾे, कूड़ खां बचाए, ऐं हलाल खाइण हलाल पाइण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए, हराम खां बचाए। ॿी रिवायत में अचे थो हज़रत लुकमान हकीम खां पंहिंजे साथीअ पुछो त तव्हांखे हीउ रुतबो कीअं मिलियो? हुन में फरमायाईंसि त हिननि गुनाहनि खां मां बचियुमि। उनजे करे अल्लाह पाक मूंखे इहो मक़ाम अता करणु फरमायो। जेकॾहिं तूं बि हुन ते अमल कंदे त अल्लाह साईं तोसां बि ईअं महिरबानी कंदो। इहा सिर्फ़ु नसीहत उनखे न आहे, क़यामत ताईं ईंदड़ समूरनि इंसाननि खे आहे। जो रब खे ये लुकमान हकीम जी ज़िंदगी एॾी वणी वई जो क़ुरान पाक में हुनजो ज़िक्र करणु फरमाए। उन में पहिरियों फरमाए थो नज़र जी हिफ़ाज़त करणु, नज़र खे ढिको रखणु। ये क़ुरान पाक में
19वीं सिपारे में गुज़री आयो मर्दनि मोमिननि ऐं मोमिनाणनि खे अल्लाह जो हुकुम रसूल जे तरफ़ां कुल लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम व कुल लिल मोमिनात यग़ुज़्ज़न मिन अब्सारिहिन व यहफ़ज़न फ़ुरूजहुन त पंहिंजे नज़रुनि खे झिको कयो, चादरूं विझो और उनजी हिफ़ाज़त कयो। त मोमिन खे बि पंहिंजे नज़र जी हिफ़ाज़त करणी आहे। इहा नज़र हराम माल ते नाहे विझणी, जिन खां अल्लाह पाक मनो करणु फरमाई औरतुनि जे तरफ़ न ॾिसो सवाइ उन्हनि जे जंहिंसां निकाह हराम आहे, पर उन्हनि जे लाइ बि वक़्त हुया। उहे सूरत नूर में गुज़री चुका त 3 वक़्तनि में उन्हनि जे घर में बि अचणु वञणु बंदि आहे सवाइ इजाज़त जे। ऐं 3 वक़्तनि में वञो ई न जेके निंड जा हुजनि, इशा खां बाद में, मंझंदि जो ऐं सुबुह निमाज़ खां अवल। तव्हां त तव्हांजे नज़र जी हिफ़ाज़त कयो ऐं तव्हां जंहिंजे घर में वञो त इजाज़त वठी वञो, सलाम कयो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह, फलाणा मां आयो आहियां। साहबी सगोरे अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, अमर जे घर में वञिजे तॾहिं बि इजाज़त वठिजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाओ, जॾहिं तूं अमर जे घर ॾे वञे तॾहिं बि तूं इजाज़त वठ या अहिड़ो आवाज़ कर जीअं उहा अमड़ सम्झे त को माण्हू अची रहियो आहे। जीअं त अमड़ खां कहिड़ो हिजाब आहे। पाण फरमाए, छा तुंहिंजी दिलि घुरे थी त अमड़ जे उघड़ खे ॾिसे। पोइ घर में हिकु कैफ़ियत न हूंदी आहे। कॾहिं ॿार खे खीरु पीआरिबो आहे, बुबो ॾिबो आहे, कॾहिं घर में सुम्हिबो आहे, त हीअ कैफ़ियत मुख़्तलिफ़ हूंदी आहे। इन जे करे शरीयत हुकुम करणु फरमायो, नज़रनि जी हिफ़ाज़त कयो। हज़रत लुक़मान हकीम बि पंहिंजे उन दोस्त खे चयो त पहिरियों तूं नज़र जी हिफ़ाज़त कर, ॿियो ज़बान खे बंदि रख, ज़बान सां गिला ग़ीबत न कर। हदीस पाक में अचे थो, जीअं सुबुह थींदो आहे समूरा उज़वा पंहिंजे ॿोलीअ में ज़बान खे चवंदा आहिनि, इत्तक़िल्लाह, अलाह खां डिॼजांइ, असां समूरा तुंहिंजा ताबियो आहियूं, तूं हिंजणे आहीं। अहिड़ो ज़बान मां लफ़्ज़ न कढिजांइ जंहिंजे करे असांखे सज़ा भोगणी पवे। त ज़बान जी हिफ़ाज़त करणी आहे। जेको मुस्लमान मर्द औरत पंहिंजे ज़बान जी हिफ़ाज़त कनि था, उन्हनि जे लाइ जन्नत मुश्ताक़ थी पवे थी, आशिक़ थी पवे थी, त इहे मुस्लमान कॾहिं मूं वटि ईंदा। 3 नंबर में फरमाए थो, रिज़्क़ हलाल ते किनायत कर। रब साईं जेको रिज़्क़ हलाल ॾे उन ते पूरत कजे, ईअं न त हलाल में हराम मिलाए। पोइ कहिड़ो बि माल हुजे, खाइण जो हुजे, पीअण जो हुजे, पाइण जो हुजे, पोख हुजे, ईअं न त 2-3 ॿियूं खार खां पटे पांजनि मिलाए, अंब मिलाए, केला मिलाए, खीर में पाणी मिलाए। रिज़्क़ हलाल जेको बि हुजे, थोरो हुजे, घणो हुजे, उन ते किनायत कर। किनायत करणु नबियनि जो पीछो आहे। विच थरो मामले हलण जो हुकुम आहे हिन उमत खे। 4 नंबर फरमाईंदो, उघड़ जी हिफ़ाज़त कर। 5 नंबर में पंहिंजे दोस्त खे फरमाईंदो, सच ॻाल्हाइण ते क़ाइमु रह। जॾहिं बि तूं ॻाल्हाए सच ॻाल्हाए। शहूं वाइदो करे त उनखे पूरो कर। जेके रब जा वाइदा आहिनि, पाण में इंसान वापार में, कारोबार में, मामलात में वाइदो करे थो त उनखे पूरो करे। अॼुकल्ह वाइदनि जी असां मुस्लमाननि में पूरे करण जी का सोच ई कोन। बसि ईअं ॼणो वाहियात ॻाल्हि कईसीं, ईअं न हुजणु खपे। त अलाह जे बाने जे लाइ चवंदा आहिनि त उन्हनि सां चयो त मां हिते बीहंदुमि।
तूं उन जाइ ते बीठो जॾहिं कंहिं कम जे लाइ वञे पियो त ॿिए माण्हूअ खे बीहारे पियो वञे, 3 ॾींहं हुनजो इंतज़ारु कयईं। जंहिं हिन सां वाइदो कयो त हलंदुमि, मां ईंदुमि, उन खां वरी का ॻाल्हि विसरी वई। वल्लाहु आलम, पोइ सहाबी आहे, ताबई आहे, या हदीस पाक में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र आहे। बहरहाल ॻाल्हि इहा किताबनि जे अंदरि अचे थी। 3 ॾींहं इंतज़ारु कयूं, जे पाण वञनि पिया कज़ा हाजात जे लाइ त ॿिए माण्हूअ खे बीहारे वञनि पिया, मथां फलाणो माण्हू अचे उहो मूंखे ॾिसी करे हलियो वञे। एॾे वाइदे पूरे करण जो ताक़ीद। 7 महिमान खे इज़त ॾियणु। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, महिमान खे इज़त ॾियो। जेको माण्हू क़यामत जे ॾींहं ते रब जे ज़ात ते ईमान आणे थो, उहो महिमान खे इज़त ॾे, महिमाननि जी ख़िदमत करे। इहो मान पंहिंजो ई आहे, इज़त पंहिंजी आहे। जेको माण्हू ॿिए खे इज़त ॾे थो, ॼण पाण खे इज़त पंहिंजी वधाए थो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम तेसि ताईं मानी न खाईंदा जेसि ताईं महिमान न ईंदो। एॾी अलाह जे नबीअ में इहा सिफ़त हुई महिमानी नवाज़ीअ जी। पोइ हिकिड़े दफ़े को काफ़र हो, उनखे वठी आयो, को महिमान कोन आयो। पोइ जॾहिं उहो वेठो त पंहिंजे बुतनि जो नालो खणी करे मानी खाइणु शुरू कयईं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम चयसि बिस्मिल्लाह करे मानी खा। इन शइ ते हुनखे कावड़ लॻी। हिन वरी हुनखे चयो कोन त वेह खा, चई बसि अलाह जो नालो वठि त पोइ खा। अलाह पाक ॾोरापो ॾिनसि, इब्राहिम वठी बि पाण आयुसि। एतिरा साल मां हुनखे रिज़्क़ो खारायो आहे, हाणे हुन इहा रिज़्क़ो बि मुंहिंजो हुयो, इहो बानो बि मुंहिंजो हुयो, ऐं तूं हिनखे तड़ाए छॾियो, तड़े छॾियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे दिलि में सदमो थियो। वञी करे हुनखे माज़रत कयईं। हक़ीक़त हुन पुछियसि छा आहे हक़ीक़त? चई रब मूं ॾे ही ॾोरापो मोकिलियो आहे त बानो मुंहिंजो आहे, नालो मुंहिंजो नथो वठे, त रिज़्क़ बि मुंहिंजो आहे, तूं हुनखे छो न खारायो? पोइ हुनखे बि लॼ थी। अलाह पाक हुनखे कलमे पढ़ण जी तौफ़ीक़ ॾिनी। त महिमान नवाज़ी इहा बि इज़त जो सबबु आहे, वक़ार आहे हिन में। 8 नंबर में लुक़मान हकीम हुन पंहिंजे दोस्त खे वसियत कई त जेकॾहिं तूं बि हिन जे मथां अमल कंदे त पोइ तोखे बि अलाह सां एॾो रुतबो ॾींदो जो पाड़े जी हिफ़ाज़त कर। पाड़े वारनि खे न ईज़ा, जीअं पाड़े जे हुकूकनि में बयानु कयो वियो हो त माण्हू गुनाह करे थो, हुनखे हिकु गुनाह मिलंदो, पर जेको पाड़े वारे सां कहिड़े बि नमूने सां तकलीफ़ हुनखे ॾिए थो त हिकु रिवायत में अचे थो उनखे 10 दफ़ा गुनाह थींदो। साईं हाले जी शरीफ़ वारा हिते आया, उन्हनि फरमायो त 100 गुनाह हुनखे थींदो। ॿिए खे गार ॾे, उन गार जो हिकिड़ो गुनाह, पंहिंजे पाड़े वारे सां उनखे गार ॾिनई, उनखे काई बि अहिड़ी तकलीफ़ ॾिनई जंहिंजो गुनाह नालो आहे, त पोइ मां किताब जे अंदरि पढ़ियो 10 ऐं साईं जन खां ॿुधो 100, उनखे 100 दफ़ा वधीक गुनाह थींदो। दुआ आहे अलाह साईं असां समूरनि मुस्लमाननि खे, मर्दनि औरतुनि खे पाड़े वारनि सां, समूरनि मुस्लमाननि सां सुठे तरीक़े सां हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। 9 कम हज़रत लुक़मान हकीम पंहिंजे साथीअ खे ॿुधायो त फुज़ूल कम छॾे ॾे। पोइ ज़बान वारो हुजे, हथ वारो हुजे, ॾिसण वारो हुजे, ॿुधण वारो हुजे, समूरा जॾहिं तूं फुज़ूल कम छॾे छॾींदे त पोइ
अल्लाह पाक तोखे इहो रुतबो ॾींदो जेको मूंखे ॾिनो अथई। दुआ आहे अल्लाह साईं मूंखे बि तव्हांखे बि इन नसीहतुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक लुक़मान जे जो ज़िक्र करणु फरमायो पंहिंजे कलाम मजीद जे अंदरि। बेशक लुक़मान खे हिकमत ॾिनीसूं त अल्लाह जो शुक्र कर, इन नेमत जे मथां रब जो शुक्र कर। ऐं जेको शुक्र कंदो सो रुगो पंहिंजे जीअ पंहिंजे नफ़्स जे लाइ शुक्र कंदो। त इंसान खे जेका रब साईं सिहत ॾिनी, अखियूं ॾिनियूं, कन ॾिना, उज़वा ॾिना, इन जो वॾे में वॾो शुक्र इहो आहे त इंसान कलमो जेको पढ़ियो आहे इहो रब जो वॾो एहसान अथसि। पोइ कलमे पढ़ण खां बाद में इन इंसान जे मथां इहो बदन जो जेको वॾे में वॾो शुक्र आहे त उहा निमाज़ आहे। छो त इन निमाज़ जे अंदरि इहो सारो जिस्म, कंध हुजे, अखियूं हुजनि, हथ हुजनि, पेर हुजनि, जेके बि जोड़ आहिनि इहे हलनि था। पोइ ॼण इंसान रब जो शुक्रियो अदा करे। पोइ जेको शुक्र कंदो अल्लाह जे ॾिनल नेमतुनि जो, पोइ इल्म वारी नेमत हुजे, दौलत वारी नेमत हुजे, औलाद वारी नेमत हुजे, सिहत वारी नेमत हुजे, पैसे वारी दौलत नेमत हुजे, इज़त वारी नेमत हुजे, जेके बि रब साईं जूं ॾिनल नेमतूं इंसान जे मथां आहिनि उन जे मथां शुक्र करे थो। अल्लाह पाक फरमाए थो इंसान इहो शुक्र पंहिंजे लाइ करे थो। मां रब जो वाइदो इहो दी लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम, त ज़रूरु मां तोखे वधाए ॾींदुसि। पर जेकॾहिं नाशुक्री कंदे, पंहिंजे जान जो इहो शुक्र अदा न कंदे, निमाज़ न पढ़ंदे, त पंहिंजे नफ़्स जे लाइ तबाही थो करे। माल मां ॾिनो मां, इन मां जेकॾहिं ज़कात संभाले न कढंदे, ख़ैर ख़ैरात सही नमूने सां न कंदे, यतीमनि ग़रीबनि मिसकीननि जा हक़ अदा न कंदे, त पोइ तुंहिंजे लाइ इहो वबाल बनबो, इहो तुंहिंजे लाइ नुक़सानु थींदो। मां रब त गनी हमीद आहियां, बेपरवाह आहियां, तारायल आहियां। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां सां समूरनि मुस्लमाननि मर्दनि औरतुनि खे अल्लाह पाक इन नसीहतुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।